मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 11 सबक़ ॾहों हिस्सो ॿियो सनअत ऐं तिब में अल्ट्रासाउंड जो इस्तेमालु एप्लीकेशन्स ऑफ अल्ट्रासाउंड टेक्निक्स इन इंडस्ट्री एंड मेडिसिन। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार, मां आहियां सनाउल अहमद। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे सनअत ऐं तिब में अल्ट्रासाउंड जो इस्तेमालु यानी एप्लीकेशन्स ऑफ अल्ट्रासाउंड टेक्निक्स इन इंडस्ट्री एंड मेडिसिन। प्यारा ॿारो, ही जेको लेक्चर आहे इहो असांजो सेकंड पार्ट आहे एप्लीकेशन्स ऑफ अल्ट्रासाउंड टेक्निक्स इन इंडस्ट्री एंड मेडिसिन जो। ठीकु आहे। इन खां पहिरें वारे पार्ट में असां 3 एप्लीकेशन्स पढ़ियूं हुयूंसीं, जंहिंमें पहिरीं एप्लीकेशन हुई क्लेंसिंग, ॿी हुई क्वालिटी कंट्रोल ऐं टीं हुई सोनार। इन्हनि टिनी एप्लीकेशन्स खे असां डिटेल में डिस्कस कईसीं ऐं डिटेल में इन्हनि खे सम्झोसीं त इन्हनि में अल्ट्रासाउंड कहिड़े नमूने सां यूज़ थिए थो। उन खां बाद में प्यारा ॿारो, हींअर असीं वरी चंद एप्लीकेशन्स ॿियूं पढ़ंदासीं, जंहिंमें असांजी पहिरीं जेका एप्लीकेशन अचे थी उहा रिलेट आहे असांजी मेडिकल सां, जंहिंजो नालो आहे इको कार्डियोग्राफी, जंहिंखे असां ECG बि चई सघूं था। अगरि जेकॾहिं असां हिन लफ़्ज़ खे टोड़ियूं प्यारा ॿारो त ही लफ़्ज़ असांजो 3 हिसनि में टुटी सघे थो। पहिरियों हिसो आहे हिन जो एको यानी रिफ्लेक्शन। उन खां पोइ सेकंड लफ़्ज़ आहे वरी कार्डियो मेडिकल लैंग्वेज में चइबो आहे दिलि खे। किथे बि तव्हांखे कार्डियो जो शोबो नज़र अचे त ईअं सम्झो त उहो जेको आहे दिलि जो शोबो आहे, कंहिं बि जेको आहे हॉस्पिटल वग़ैरह में। ऐं उन खां बाद में हिन जो जेको डॉक्टर हूंदो आहे, जेको दिलि जो मुआइनो या दिलि जो चेकअप कंदो आहे, या असां ईअं खणी चऊं त दिलि जो स्पेशलिस्ट हूंदो आहे, उनखे कार्डियोलॉजिस्ट चइबो आहे। उन खां पोइ ग्राफी यानी इमेजिंग। ठीकु आहे, तस्वीर ठाहिणु, बनाइणु। तो अगरि जेकॾहिं असां हिन जी सिंपल लैंग्वेज में जेको आहे माना कढूं त अल्ट्रासाउंड जे टेक्निक इस्तेमालु करे उनजी साउंड जी जेका रिफ्लेक्शन आहे, उन रिफ्लेक्शन खे इस्तेमालु करे दिलि जी इमेजिंग कबी आहे, दिलि जी तस्वीर जेको आहे ठाही आहे। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं हिन जी असां डेफिनेशन खे ॾिसूं प्यारा ॿारो, त डेफिनेशन में चवे थो एकोकार्डियोग्राफी आल्सो नोन एज अ कार्डियक अल्ट्रासाउंड। हिन खे कार्डियक अल्ट्रासाउंड बि चइबो आहे। चए थो uses ultrasound to examine the heart. It is a type of medical imaging which uses standard ultrasound or Doppler ultrasound. The visual image formed using this technique is called an echocardiogram. तो प्यारा ॿारो, जीअं मां हिन लफ़्ज़ खे टोड़े करे तव्हांखे सम्झायो त हिन डेफिनेशन में बि साॻी ॻाल्हि थो करे त एकियोकार्डियोग्राफी छा हूंदी आहे, उनखे असां कार्डियो अल्ट्रासाउंड बि चवंदा आहियूं। ऐं इहो छा कंदो आहे, एग्ज़ामाइन कंदा आहियूं इन में असां हार्ट जी। त उन खां बाद में इहा जेका आहे त हिकिड़ी टाइप आहे मेडिकल इमेजिंग जी। बाय यूज़िंग इकोकार्डियोग्राफी हार्ट जी असां इमेज ठाहींदासीं, छा यूज़ करे, जेको आहे अल्ट्रासाउंड यूज़ करे। उन खां पोइ इहा जेका टेक्निक हूंदी आहे, जंहिं टेक्निक जे ज़रिए असां हार्ट जी इमेज जेको आहे त ड्रा कयूं था या ठाहियूं था, ठीकु आहे, या ॾिसूं था, उन टेक्निक खे असां चवंदा आहियूं इकोकार्डियोग्राम। तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां हार्ट जी ॻाल्हि कयूं त हार्ट जो जेको कमु हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, त उहा ब्लड खे जेको आहे पंप कंदी आहे। असां नंढपण खां वठी इहा ई ॻाल्हि सम्झंदा ईंदा आहियूं त हार्ट जो कमु छा आहे, जेको आहे ब्लड खे पंप करणु पूरे जिस्म में। पर हार्ट छा कंदी आहे त पहिरियों ब्लड खणंदी आहे, उन खां बाद में इहो ब्लड जेको आहे मोकिलींदी आहे वरी फेफड़नि ॾे, ठीकु आहे, यानी लंग्स ॾे। उन खां पोइ इहे लंग्स छा कंदा आहिनि, उन ब्लड खे प्यूरिफाई कंदा आहिनि, उन्हनि खे साफ़ु कंदा आहिनि। साफ़ु करे वरी साॻियो उहे फिफड़ जेके आहिनि त उन रत खे दिलि ॾांहुं मोकिलींदा आहिनि। उन खां बाद में उहा दिलि जेका आहे वरी फर्दर जेको आहे मुख़्तलिफ़ जेके असांजा उज़वा हूंदा आहिनि उन्हनि जे तरफ़ मोकिलींदी आहे। इन मां असांखे इहा हिकिड़ी ॻाल्हि इहा बि सम्झ में अची वई त दिलि जेको आहे त उहे 2 क़िस्मनि जा ब्लड्स जेके आहिनि उहे पंप करे थी। हिकु त जेको असांजो इम्प्योर ब्लड आहे, ठीकु आहे, ॿियो असांजो प्योर ब्लड आहे। इम्प्योर ब्लड जेको आहे उहो फेफड़नि ॾे मोकिले थी, लंग्स ॾे मोकिले थी, लंग्स उन्हनि खे प्योर करे उन खां बाद में दिलि ॾे मोकिलनि था, दिलि वरी उन ई ब्लड खे वरी साॻियो पंप करे थी असांजे ॿियनि उज़वनि ॾे। ठीकु आहे प्यारा ॿारो।
उन खां बाद में तो अगरि जेकॾहिं ॾिसंदव प्यारा ॿारो त दिलि जो जेको अंदरियो स्ट्रक्चर आहे उहो हिन तरीक़े सां हूंदो आहे त इन में कुझु चेंबर्स ठहियल हूंदा आहिनि ऐं हर हिकु चेंबर जो पंहिंजो कमु हूंदो आहे, ठीकु आहे। उन खां बाद में ख़ुदा न ख़ासिता कोई दिलि में असांखे जेकॾहिं प्रॉब्लम थी थो वञे त पोइ उन प्रॉब्लम में असांजा मेजर जेके प्रॉब्लम हूंदा आहिनि, मेजर जेके शयूं हूंदियूं आहिनि जेके असां इकोकार्डियोग्राफी में जेको आहे एक्ज़ामाइन कंदा आहियूं उहे टे आहिनि। सभ खां पहिरीं जेका आहे उहा आहे असांजी जेका आहे त वाल्व, यानी दिलि जा जेके वाल हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे उन्हनि में जेकॾहिं का ख़राबी थी अची वञे, उन्हनि जी वर्किंग या उन्हनि जे फंक्शन में कोई मसइलो थो अची वञे त उन्हनि खे एक्ज़ामाइन करण जे लाइ असां जेको आहे इकोकार्डियोग्राफी कंदा आहियूं। उन खां बाद में प्यारा ॿारो ॿी जेका शइ एक्ज़ामाइन कंदा आहियूं उहा आहे असांजी वेलासिटी, ठीकु आहे। हाणे वेलासिटी ईअं न त दिलि जे धड़कण जी वेलासिटी, इन जो मतिलबु आहे त जेका ब्लड जी वेलासिटी आहे उनखे असां हिते एक्ज़ामाइन कंदा आहियूं त दिलि में ब्लड जी जेका फ्लो आहे उन ब्लड जी जेका वेलासिटी आहे उहा केतिरी आहे। त इन ब्लड जी वेलासिटी जेका दिलि में आहे उनखे जेको आहे एक्ज़ामाइन करण जे लाइ बि असां जेको आहे इकोकार्डियोग्राफी कंदा आहियूं। उन खां बाद में प्यारा ॿारो थर्ड जेका असां वटि पॉइंट आहे उहा आहे वरी वॉल्यूम, ठीकु आहे। हाणे वॉल्यूम जेको आहे उहो बि दिलि जो वॉल्यूम न आहे त उहा दिलि जेका आहे त कंहिं महिल सुकड़िजे थी, कंहिं महिल जेको आहे त फैलिजे थी, कंहिं महिल सुकड़िजे थी, कंहिं महिल फैलिजे थी, त उनजो वॉल्यूम जेको आहे त घटि वधि थींदो हुजे, न बल्कि हिते असां जेका ॻाल्हि कयूं था वॉल्यूम जी उहा कयूं था असां ब्लड जी, ठीकु आहे। यानी खून जो जेको वॉल्यूम आहे उनजी बि असां एक्ज़ामाइन हिते करे सघूं था। माना मेजॉरिटी में हिननि टिनि शयुनि जे लाइ जेको आहे असां इकोकार्डियोग्राफी जो इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे इकोकार्डियोग्राफी करण जे लाइ असां कंदा छा आहियूं, उनजो तरीक़ेकार जेको आहे त कीअं आहे, उनजो तरीक़ेकार हीअं आहे प्यारा ॿारो त सभ खां पहिरीं कंहिं बि पेशेंट खे जेको आहे त उनजे सीने तां जंहिं तरफ़ उनजी दिलि आहे, ठीकु आहे, पोइ उतां जेको आहे त उनखे जेको आहे त उतां कपिड़ो हटायो वेंदो आहे। उन खां पोइ ही ॿ या टे जेको आहे हिन क़िस्म जूं चिप्स जेके हूंदियूं आहिनि उहे उनजे दिलि जे मथां जेको आहे लॻायूं वेंदियूं आहिनि, ठीकु आहे। उन खां बाद में हिकिड़ो ही डिवाइस हूंदो आहे हिन तरीक़े जो, हिनखे चइबो आहे ट्रांसड्यूसर, ठीकु आहे। हाणे सॼो जेको फंक्शन आहे, जेका बि एक्ज़ामाइन वारो सेटअप आहे उहो सॼो हिन जो आहे, ठीकु आहे। हाणे छा कंदो आहे, हिन में जेको आहे त असां इलेक्ट्रिकल सिग्नल ॾींदा आहियूं, यानी हिन खे बिजली असां प्रोवाइड कंदासीं, इलेक्ट्रिसिटी प्रोवाइड कंदासीं, त हिन में अंदरि फंक्शन हूंदो आहे। पोइ छा कंदो आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल जेके आहिनि असांजा उहे कन्वर्ट थी वेंदा आहिनि वरी अल्ट्रासाउंड में, ठीकु आहे। उन खां बाद में ही जेके आहिनि त उहे जेके वेव्स हूंदियूं आहिनि अल्ट्रासाउंड जूं, उहे असांजे वञी उन दिलि ताईं लॻंदियूं, दिलि खां वरी पोइ छा थींदियूं आहिनि, उहे रिफ्लेक्ट बैक थींदियूं आहिनि, ठीकु आहे। यानी एको वारो जेको सिस्टम हूंदो आहे ईअं थींदो आहे। पोइ हिकिड़े सेकंड में उहे थाउज़ेंड्स ऑफ टाइम्स जेको आहे उहे रिफ्लेक्ट थींदियूं आहिनि असांजूं वेव्स। हाणे पोइ छा कंदा आहियूं प्यारा ॿारो त हीउ जेको असांजो ट्रांसड्यूसर हूंदो आहे इनखे असां हिकु जॻह ते न रखंदा आहियूं, उनखे असां जेको आहे त फेराईंदा रहंदा आहियूं दिलि जे जेको आहे सभिनी तरफ़नि खां। उन खां बाद में ही जेके रिफ्लेक्ट बैक सिग्नल थींदा प्यारा ॿारो, रिफ्लेक्ट थी करे जेके अल्ट्रासाउंड जूं वेव्स ईंदियूं अची करे हिन ट्रांसड्यूसर में लॻंदियूं, त ट्रांसड्यूसर छा कंदो, उन्हनि वेव्स खे साॻियो वरी इलेक्ट्रिकल सिग्नल में कन्वर्ट कंदो। ऐं उन खां बाद में जेको आहे त असांजी कंप्यूटर ते हिकिड़ी इमेज ठही वेंदी ऐं उन इमेज जे ज़रिए असांखे जेको आहे त डॉक्टर ॿुधाईंदो त तव्हांजे जेको आहे दिलि में छा जेको आहे प्रॉब्लम आहे। तो अहिड़े नमूने सां हीअ हुई असांजी जेको आहे त इकोकार्डियोग्राफी। अगरि जेकॾहिं असां इकोकार्डियोग्राफी खे सम्झण जी कोशिशि कंदासीं प्यारा ॿारो, त हीउ हिकिड़ो जेको आहे त असांजो लेंदी टॉपिक आहे ऐं मेडिकल वारा इनखे बख़ूबी ॼाणनि बि था। तो हिते असां जस्ट अल्ट्रासाउंड जे यूज़ जे बेसिस ते हिनखे थोरो शॉर्ट नमूने सां डिस्कस कयोसीं। उन खां बाद में असां वरी हाणे हलंदासीं सेकंड एप्लीकेशन जे तरफ़। अगरि जेकॾहिं असां सेकंड एप्लीकेशन जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त सेकंड एप्लीकेशन आहे अल्ट्रासोनोग्राफी। अल्ट्रासोनोग्राफी छा आहे प्यारा ॿारो, an imaging test that uses sound waves to make pictures of organs, tissues and other structures inside your body। चवे थो अल्ट्रासोनोग्राफी जेका हूंदी आहे उहा छा हूंदी आहे, उहा हिकिड़ी क़िस्म जी टेस्ट हूंदी आहे जंहिंमें असां साउंड वेव जो इस्तेमालु करे कंहिं बि उज़वे, टिशू या बॉडीअ जे अंदरि जेको असांजा जेके आज़ा आहिनि, ठीकु आहे, उन्हनि जे स्ट्रक्चर जे बारे में असां जेको आहे ॿुधाईंदा आहियूं, उन्हनि जी असां इमेज ठाहींदा आहियूं। सो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां अल्ट्रासोनोग्राफी जे बारे में डिस्कस कयूं त अल्ट्रासोनोग्राफी जो जेको मेजर यूज़ आहे टू एक्ज़ामाइन द फेटस ड्यूरिंग प्रेगनेंसी, ठीकु आहे।
हाणे फेटस छा खे चवंदा आहियूं प्यारा ॿारो, फेटस चवंदा आहियूं त कंहिं माउ जे पेट में जेको पैदा थींदड़ ॿारु आहे उहो जेको बेबी आहे उनखे चइबो आहे फेटस। ठीकु आहे, चए थो प्रेगनेंसी जे दौरान असां छा कंदा आहियूं, उन ॿार जो जेको ॿार जी जेका एग्ज़माइन आहे उहा असां कंदा आहियूं त ॿार जी सिहत कीअं आहे। ठीकु आहे, उनजो जेको आहे त वाध वेझ जो प्रोसेस कीअं आहे। ठीकु आहे, इहे सभई शयूं जेको आहे असां हिते अल्ट्रासोनोग्राफी जे ज़रिए जेको आहे एक्ज़माइन कंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे हिन जी जेका बेबी जी जेका इमेजिंग हूंदी आहे उहा असां कहिड़े नमूने सां जेको आहे त कढंदा आहियूं, उहा हिन नमूने सां जेको आहे त ठहियल हूंदी आहे। ठीकु आहे, जॾहिं असां अल्ट्रासोनोग्राफी कंदा आहियूं, जंहिंखे असां आमतौर ते अल्ट्रासाउंड बि चवंदा आहियूं। ठीकु आहे, अक्सर जेकॾहिं कंहिं प्रेगनेंट वूमेन खे कोई कॉम्प्लिकेशन्स थी वेंदियूं आहिनि त पोइ डॉक्टर चवंदा आहिनि त तव्हां जेको आहे त अल्ट्रासाउंड करायो। पोइ अल्ट्रासाउंड में जेको आहे उहा उनजे पेट जे अंदरि जेको बेबी हूंदो पोइ उनजी इमेज जेका आहे उहा हिन तरीक़े सां ठही ईंदी आहे। ठीकु आहे, उहा बि छाजे करे ठहंदी आहे, छो त असां हिते अल्ट्रासाउंड जो यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो उन खां बाद में कुझु जेको आहे त ॿियनि शयुनि जे लाइ बि जेको आहे त असां अल्ट्रासोनोग्राफी यूज़ कंदा आहियूं। मिसाल जे तौर ते जीअं लिवर आहे या गाल ब्लैडर आहे, अगरि उन में कोई स्टोन वग़ैरह अची थो वञे या उन में के कॉम्प्लिकेशन्स अची थी वञनि त उन्हनि जी एक्ज़माइन बि असां जेको आहे त कंदा आहियूं। या उन खां बाद में यूटेरियस आहे त अगरि उन में के कॉम्प्लिकेशन्स अची थी वञनि त उनजी बि एक्ज़माइन असां जेको आहे त अल्ट्रासोनोग्राफी जे ज़रिए कंदा आहियूं। या उन खां बाद में किडनी आहे। ठीकु आहे, त किडनी में सोज थी वञे या किडनी में कोई स्टोन आहे या किडनी जेका आहे त उहा प्रॉपर नमूने सां फंक्शन नथी करे त उन जे लाइ बि असां जेको आहे अल्ट्रासोनोग्राफी यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो उन खां बाद में हाणे असां हलूं था जेको आहे थर्ड एप्लीकेशन जे तरफ़, जेका आहे रेडार। हाणे रेडार जी अगरि जेकॾहिं असां फुल फॉर्म खे ॾिसूं प्यारा ॿारो त उनजो फुल फॉर्म आहे रेडियो डिटेक्शन एंड रेंजिंग। हाणे ॾिसो प्यारा ॿारो त रेडार जो जेको यूज़ आहे उहो असांजो जेको आहे त मुख़्तलिफ़ शयुनि में यूज़ थी सघे थो। मिसाल जे तौर ते यूज़ड फॉर कॉन्टेक्ट लेस डिटेक्शन, ट्रैकिंग एंड पोजिशनिंग। हाणे अगरि जेकॾहिं असां हिते कॉन्टेक्ट लेस डिटेक्शन या ट्रैकिंग ऐं पोजिशनिंग जे बारे में ॻाल्हायूं प्यारा ॿारो, त इन में असांजो जेको यूज़ आहे उहो तमामु जेको आहे त माना कारआमद यूज़ आहे। ठीकु आहे, हाणे इन जो यूज़ कहिड़े नमूने सां थी सघे थो। सभ खां पहिरीं त असां रेडार जे बारे में ॾिसूं त रेडार कीअं हूंदो आहे। रेडार हिन क़िस्म जो हूंदो आहे प्यारा ॿारो। ठीकु आहे, हाणे हिन जो जेको यूज़ हूंदो आहे प्यारा ॿारो, उहो व्हीकल्स जेके हूंदियूं आहिनि, गाॾियूं जेके हूंदियूं आहिनि, उनजी स्पीड खे डिटेक्ट करण जे लाइ बि असां जेको आहे रेडार यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे, हीअ हिकिड़ी रेडार गन हूंदी आहे जंहिंखे जेको आहे त यूज़ कयो वेंदो आहे। अक्सर जेको आहे फॉरेन में कुझु पुलिस वारनि खे जेको आहे त मोटरवे पुलिस वारा जेके हूंदा आहिनि उनखे ॾिनी वेंदी आहे। ठीकु आहे, इन जो जेको यूज़ हूंदो आहे उहो एयरपोर्ट ते बि कयो वेंदो आहे। जेके असांजा जहाज़ हूंदा आहिनि, एरोप्लेन्स हूंदा आहिनि, उन्हनि जी पोज़ीशन खे डिटेक्ट करण जे लाइ। हाणे हुन में छा हूंदो आहे प्यारा ॿारो, त जेके असांजा एरोप्लेन्स हूंदा आहिनि उहे कॉन्टेक्ट कंदा आहिनि क़रीबी एयरपोर्ट सां। इहो बि जेको आहे असांजो रेडार जे ज़रिए कॉन्टेक्ट थी पवंदो आहे। ठीकु आहे, उन खां बाद में उन में जेके कंट्रोल टावर में जेके मेंबर वेठा हूंदा, जेके जेको आहे त इंस्ट्रक्टर वेठा हूंदा, पोइ उहे उन जहाज़ खे जेको आहे त गाइडेंस ॾींदा त हाणे तव्हांखे एयरपोर्ट में लैंड करिणो आहे या न आहे करिणो। ठीकु आहे, त ऐं उन खां बाद में हू उनजी पोज़ीशन बि मालूम करे सघंदा आहिनि त जहाज़ जेको आहे उहो असांखां केतिरो परे आहे, उनजी स्पीड केतिरी आहे। मतिलबु उनजी सॼी इंफॉर्मेशन जेको आहे थ्रू रेडार उहे जेका असांजा इंस्ट्रक्टर हूंदा आहिनि उहे हिते मालूम कंदा आहिनि। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में प्यारा ॿारो हीउ जेको रेडार सिस्टम आहे उहो जेको आहे त एज़ अ वेपन बि यूज़ थींदो आहे। ठीकु आहे, ख़ासि करे मिलिट्री पर्पज़ जे लाइ बि यूज़ कयो वेंदो आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो असां वटि जेका लास्ट एप्लीकेशन आहे उहा आहे असांजी वरी लेडार। ठीकु आहे, हे आहे रेडार ऐं हीअ आहे लेडार। हाणे हिन जी जेका फुल फॉर्म आहे उहा आहे लाइट डिटेक्शन एंड रेंजिंग। हाणे हिन जो जेको यूज़ आहे उहो यूज़ कीअं थींदो आहे, उहो थींदो आहे असांजो ऑटो पायलट जेके असांजूं गाॾियूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, जीअं टेस्ला जूं गाॾियूं आहिनि, उन जेके कार्स पंहिंजूं कढियूं आहिनि। ठीकु आहे, ड्राइवर लेस कार जूं हूंदियूं आहिनि, उहे उन्हनि में जेका टेक्नोलॉजी यूज़ थियल आहे उहा लेडार टेक्नोलॉजी यूज़ थियल आहे। ठीकु आहे, हाणे इन में चऊं था त इन में इन जे मथां जेको आहे हीअ हिन क़िस्म जो लेडार लॻल हूंदो आहे जंहिंमें लाइट हूंदी आहे। ऐं लाइट जेका आहे त उहा कुझु मीटरनि ताईं इन गाॾीअ खे कवर कंदी आहे। ऐं उन खां बाद में हिन में कुझु सेंसर वग़ैरह लॻल हूंदा आहिनि। अगरि जेकॾहिं कोई ब्रेकर थो अचे या भर में का गाॾी थी अचे त पोइ हीअ ऑटोमेटिक जेको आहे उनखे कंट्रोल कंदा आहिनि। ठीकु आहे,
उन खां बाद में सेकंड जेको इन जो यूज़ आहे उहो हूंदो आहे त असां कंहिं बि लैंड जी जेका आहे उहा असां इमेजिंग बि करे सघूं था। त मिसाल जे तौर ते जीअं तव्हां ॾिसो था त हीउ हिकिड़ो जहाज़ आहे, ठीकु आहे। हाणे उहो हिते जेको आहे स्कैनिंग करे थो ऐं उहा स्कैनिंग जेका करे थो हिन लेडार जे ज़रिए, त हिते हिन क़िस्म जी जेका आहे त उहा वारी इमेज असांजी ठही थी पए। त अहिड़े नमूने सां जेको आहे त असांजो लेडार जो इस्तेमालु थी सघे थो। त प्यारा ॿारो, इहो हुयो असांजो चैप्टर नंबर 11 जो लास्ट टॉपिक जंहिंखे असां हिते हाणे डिस्कस कयोसीं। त मूंखे उमेदु आहे तव्हांखे ही एप्लीकेशन बि जेको आहे त सुठे नमूने सां सम्झ में अची हूंदियूं। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।